हिकिड़े घर में हिकिड़ो कुकड़ो, हिकु कुओ ऐं हिकु ॾेॾरु रहंदा हुआ। टिन्ही जी पाण में घाटी दोस्ती हुई। हिकु ॾींहुं कुकड़ कणिक जो संगु लधो ऐं ॿिन्ही दोस्तनि खे चयईं त हिन मां दाणा कढूं। कुए चयो त अॼु मां घुमण थो वञा ऐं ॾेॾर चयो त अॼु मां राॻ थो ॻायां। तॾहिं कुकड़ चयो त चङो, आऊं थो संग मां दाणा कढां। पोइ हिन दाणा कढिया ऐं दोस्तनि खे सॾे चयईं त ॾिसो केॾा न सुठा दाणा आहिनि। दाणा ॾिसी ॿई ॼणा तमामु घणो ख़ुशि थिया। कुकड़ चयुनि त भला हाणे हिननि खे पीहाए अचो। उहो ॿुधी कुए खणी कंधु फेरायो ऐं चयईं त मूंखां न खॼंदा। ॾेॾर चयो त मूंखे रस्तो ॾिठल नाहे, उन जे करे मां पहिराइण नथो वञी सघां। तंहिं ते कुकड़ चयो त चङो, आऊं थो पीहाए अचां। जॾहिं दाणा पहिराए आयो तॾहिं ॿई ॼणा सिरकी अची कुकड़ जे वेझो वेठा। चयऊंसि त अटो त ॾाढो सुठो थियो आहे, हिन जी मानी बि वाह जो थींदी। कुकड़ खेनि चयो त भला पचायो मानी। कुए चयो त मां मानी पचाइणु ॼाणा ई कोन ऐं ॾेॾर चयो त मुंहिंजा हथ सड़ंदा। तंहिं ते कुकड़ मानी बि पाण वेही पचाई। जॾहिं मानी पची तयारु थी तॾहिं हू बि सिरकी अची हिन जे भरिसां वेठा ऐं कुकड़ खे चयऊं त दोस्त असांखे बि मानी खाराए। कुकड़ जवाब में हिकिड़ी वॾी बांग ॾिनी ऐं चयईं त जेको कमु करे सो खाए, जेको सुस्ती करे सो सिकी मरे। दोस्तो, इन तरह जूं वधीक कहाणियुनि ते मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक पेज गुल हसन गुल एबू पोटो खे फॉलो कंदा।